नाज़रीन ख़बर नहीं पिया कि मिरपुर माथेलो में मिरपुर माथेलो ज़िला घोटकी में भाण जे बलैक ते विकरे खिलाफ जस्कम तरफान सोमर ते शटर बंद हड़ताल जो चेताव ॾेई छॾियो। डीलर ऐं ज़िला इंतज़ामिया जे मिली भगत सबब आबादगारनि खे यूरिया खाद बलैक ते विकिरो करे माइशी क़त्ल आम करे रहिया आहिनि। जेकॾहिं सुभाणे ताईं यूरिया भाण जो हथरादू बहरान ख़त्म करे आबादनि खे भाण न ॾिनो वियो त सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधिक तफ़सीली वियावां के जिसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवर मीर सन लाशारी सनावला चाचड़ एडवोकेट नदीम मिलाणो ऐं ॿियनि भिटाई मीडिया सेंटर मिरपुर माथेलो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़िला इंतज़ामिया ऐं डीलरनि जी मिली भगत सबब आबादकार यूरिया भाण लाइ परेशान आहिनि ऐं खाद जो ब्लैक ते विकिरो जारी आहे। हिननि चयो त ताज़ो बरसाति पवण सबब कणिक जे फसल खे खाद जी सख़्त ज़रूरत आहे। खाद न मिलण करे आबादगारनि खे लखें रुपयनि जे नुक़सान जो अंदेशो आहे। हिननि वधीक चयो त जेकॾहिं आबादगार वक़्त ते कणिक खे खाद न ॾेई सघिया त घोटकी ज़िले अंदरि कणिक जो बहरान थी सघे थो, जंहिंजी ज़िम्मेवार ज़िले इंतज़ामिया जी हूंदी। उन्हनि नेब एंटी करप्शन सेशन कोर्ट ऐं ॿियनि कानूनी इदारनि खे अपील कई त हू पाण मुरादो नोटिस वठी डीलरनि जो रिकॉर्ड चेक करे त उन्हनि खे रोज़ाने जे बुनियाद ते केतिरियूं बोरियूं मिलनि थियूं ऐं उहे केॾांहुं मोकिलियूं वञनि थियूं। जिसकम अॻवान डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला ऐं ॿियनि खे चेताव ॾिनो त आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कंदड़ डीलरनि रोशन लाल पवन कुमार ऐं ॿियनि ख़िलाफ़ फौरन कार्रवाई करे आबादगारनि खे खाद ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सूमर ॾियारे मिरपुर माथेलो में शटर बंद हड़ताल कई वेंदी।